जाम साहब मां ख़बर शामिल कंदासीं, जिथे भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी फौत थी वई आहे। ॻोठ अली हसन शहर में भित किरण सबबि हाजरा शहर दबजी ज़ख़्मी थी पई। नींगरी खे इलाज लाइ ख़ानगी अस्पताल आंदो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। जाम साहब वेझो भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी फौत थी वई आहे। ॻोठ अली हसन शहर में भित किरण सबबि हाजरा शहर दबजी ज़ख़्मी थी पई। नींगरी खे इलाज लाइ ख़ानगी अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट नसंदे फौत थी वई। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। जाम साहब जो भित किरण सबबि 12 सालनि जी नींगरी फौत थी वई आहे। ॻोठ अली हसन शहर में भित किरण सबबि हाजरा शहर दबजी ज़ख़्मी थी पई। नींगरी खे इलाज लाइ ख़ानगी अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट नसंदे फौत थी वई। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर लियाकत ज़रदारी। जी लियाकत, नई हवाले सां तफ़सील ॿुधाईंदा। जी लियाकत, नई हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि अवां वटि?